एक नओं नतीजो अवां सां शेयर कंदासीं। टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते ही नतीजो आहे। इन 239 कराची ईस्ट नबील अहमद गबोल पीपल्स पार्टी जो उम्मीदवार आहे। नबील गबोल 534 वोट खंया आहिनि, जिते फज़ल रहमान न्याज़ी 150 वोट खंया आहिनि। इन 239 कराची ईस्ट नबील गबोल 534 वोट खंया आहिनि, जॾहिं त फज़ल रहमान न्याज़ी 150 वोट खंया आहिनि। जमात इस्लामी जो उम्मीदवार ऐं पीपल्स पार्टी जो उम्मीदवार विच में हिते मुक़ाबिलो आहे। नबील गबोल 534 वोटनि सां अॻिते आहे। जीअं जीअं नतीजा मिलनि पिया अवां सां शेयर कयूं पिया। इन 239 कराची ईस्ट, इन 239 कराची ईस्ट नबील गबोल 534 वोटनि सां अॻिते आहे। गैरतमी गैर सरकारी नतीजा अवां सां शेयर कयूं पिया। नबील गबोल 534 वोटनि सां अॻिते आहे, जो त फज़ल रहमान न्याज़ी 150 वोटनि सां पोइते आहे। गैरतमी गैर सरकारी नतीजा अवां सां शेयर कयूं पिया। नबील गबोल 534 वोटनि सां अॻिते आहे, जो त फज़ल रहमान न्याज़ी 150 वोटनि सां पोइते आहे। इन 239 कराची ईस्ट जो नतीजो अवां सां शेयर कयूं पिया। नबील गबोल पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 534 वोटनि सां अॻिते आहे। फज़ल रहमान न्याज़ी जमात इस्लामी जो उम्मीदवार 150 वोटनि सां पोइते आहे। फ़िलहाल इन टक जी जेका ॻणप आहे उहा जारी आहे। इन 239 कराची ईस्ट हिते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार अॻिते आहे। गैरतमी गैर सरकारी नतीजा इलेक्शन 2024 जा अवां सां शेयर कया पिया वञनि। इन 239 कराची ईस्ट नबील गबोल 534 वोटनि सां अॻिते आहे। एक नओं रिज़ल्ट अवां सां शेयर कंदासीं नाज़रीन। इलेक्शन 2024 जो ही नतीजो टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते। इन 195 लाड़काणो नज़ीर अहमद बुघियो 75,743 वोटनि सां अॻिते आहे। डॉक्टर सफदर अब्बासी 13,873 वोट खंया आहिनि। अवां खे ॿुधाए पिया नज़ीर बुघियो ऐं डॉक्टर सफदर अब्बासी विच में ही मुक़ाबिलो आहे। 136 पोलिंग स्टेशन्स जा नतीजा अवां सां शेयर कयूं पिया। इन 195 लाड़काणो नज़ीर बुघियो तमामु घणो अॻिते आहे ऐं वॾी लीड सां अॻिते वञे पियो। 75,743 वोटनि सां नज़ीर बुघियो अॻिते आहे, जॾहिं त डॉक्टर सफदर अब्बासी 13,873 वोटनि सां पोइते आहे। इन 195 PP ऐं GDA विच में मुक़ाबिलो नज़ीर बुघियो तमामु घणो अॻिते आहे। एक नओं नतीजो अवां सां शेयर कंदासीं। टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते ही नतीजो आहे। PS 53 नंगर पारकर कासिम सिराज सुमरो ऐं अरबाब अनवर जब्बार विच में ही मुक़ाबिलो आहे। पीपल्स पार्टी ऐं GDA जा उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि। 18,433 वोटनि सां कासिम सिराज सुमरो अॻिते आहे। PS 53 नंगर पारकर वारो ही टक आहे। अरबाब अनवर जब्बार 15,791 वोटनि सां पोइते आहे। अवां खे आगाह कयूं पिया। PS 53 नंगर पारकर जो ही नतीजो आहे। कासिम सिराज सुमरो 18,433 वोटनि सां अॻिते आहे। एक नओं नतीजो अवां सां शेयर कंदासीं। ही नतीजो आहे। PS 13 डोकरी आदिल अल्ताफ़ उन्नड़ पीपल्स पार्टी जो उम्मीदवार 53,820 वोट खंया आहिनि। आदिल अल्ताफ़ उन्नड़ जॾहिं त हाफ़िज़ नसीर भुट्टो 1,226 वोट खणी सघियो आहे। PS 13 डोकरी ते इहो मुक़ाबिलो जारी आहे। 103 पोलिंग स्टेशन्स जा नतीजा अची चुका आहिनि। 53,820 वोट खंया आहिनि आदिल अल्ताफ़ उन्नड़, जॾहिं त हाफ़िज़ नसीर भुट्टो 1,226 वोट खंया आहिनि। गैरतमी गैर सरकारी नतीजा अवां सां शेयर करण जो सिलसिलो जारी आहे। PS 13 डोकरी आदिल अल्ताफ़ उन्नड़ ऐं हाफ़िज़ नसीर भुट्टो विच में मुक़ाबिलो आहे। 53,820 वोटनि सां आदिल अल्ताफ़ उन्नड़ अॻिते आहे। 103 पोलिंग स्टेशन्स जा नतीजा अवां सां शेयर कयूं पिया। गैरतमी गैर सरकारी नतीजा जारी आहिनि। अवां सां शेयर कयूं त PS 13 डोकरी ते पीपल्स पार्टी उम्मीदवार आदिल अल्ताफ़ उन्नड़ अॻिते आहे।